जेका LNG $4 में मिलंदी हुई उहा $16 में खरीद कई वई। मरियम औरंगजेब जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं चवे थी LNG जी ख़रीदारी ते 122 अरब रुपयनि जो धाड़ो हयो वियो। मार्केट में अटो गायब करे बहरान पैदा कयो वियो। शहबाज शरीफ खे 27 अरब जी मेट्रो ठाहिण ते गिरफ़्तार कयो वियो। अटे खंड चोरनि खे घर भेड़ो करण आहे। माफिया हुकूमत ॼाणी वाणी बहरान पैदा कंदी आहे। इमरान खान जे हुक्म ते शयूं महांगियूं थियनि थियूं। पाकिस्तान में कोरोना वायरस जा हानिया जारी। वायरस सबब वधीक 105 मरीज फौत। फौतुनि जो अंग 9010 थी वियो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2731 नवां केस रिपोर्ट। 2510 मरीजनि जी हालत गणतीअ जोगी। मुतासिरनि जो मजमूई अंग 4,45,977 थी वियो। आर्मी पब्लिक स्कूल पेशावर साने के 6 साल गुजरी विया। साने में शहीद थियल 132 ॿारनि समेत 147 ॼणनि के भेटा पेश करण लाइ तकरीबुन ऐं रैलियूं कढण जो सिलसिलो जारी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में शहीदनि जी तस्वीरूं नाडो ॾिया ॿारे भेटा पेश। आसिफ अली ज़रदारी पारां APS जे शहीदनि खे भेटा पेश। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त शहीदनि जो रत मुल्क ऐं क़ौम ते कर्ज़ रहंदो। पोयरनि खे इंसाफ़ न मिलण वॾो अलमियो आहे। क़ौम अॼु बि मासूम शहीदनि खे नाहे विसारियो। वॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त APS साने जो ॾुख अॼु बि ताज़ो आहे। 16 डिसंबर तारीख़ में कारे ॾींहं तौर यादि रहंदो। मासूमनि जी कुर्बानी क़ौम दहशतगर्दीअ ख़िलाफ़ पाक फ़ौज सां गॾु आहे। इंशाअल्लाह मासूमनि जूं कुर्बानियूं रंग लाहींदियूं। APS साने खे कॾहिं बि नथा विसारे सघूं। अहिड़ा ॾींहं ईंदा आहिनि जिन सां तारीख़ूं तब्दील थी वेंदियूं आहिनि। क़ौम मुतहद थी दहशतगर्दी जो मुक़ाबिलो कयो। वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार शहबाज गिल जी प्रेस कॉन्फ्रेंस। चवे थो माज़ीअ में हुक्मराननि क़ौम खे लुटियो। इमरान खान चयो त क़दम खणंदुसि त सभु चोर गॾु थी वेंदा। फज़लुर रहमान पश्तूननि ख़िलाफ़ ग़लति लफ़्ज़ इस्तेमाल कया जंहिंजी मुज़म्मत कयूं था। नारो न मिलण ते मुख़ालिफ़ दिल मायूस थी आहे। महमूद खान अचकज़ई लाहौर अची पंजाब वासियुनि जे ज़ख़्मनि ते लूण बुरकियो। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में पार्कलैंड रेफरेंस से ॿुधणी। आसिफ अली ज़रदारी जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर। वकील पारां सुप्रीम कोर्ट में मसरूफ़ियत सबब मोहलत जी इस्तदा। अदालत रेफरेंस जी ॿुधणी 21 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। नून लीग अॻवान राणा सनाउल्ला चयो आहे त सेनेट इलेक्शन बाबति शो ऑफ हैंड्स सां ॻाल्हियूं हलनि पयूं। शो ऑफ हैंड्स ज़रिए चूंड लाइ आईनी तरमीम घुर्बल आहे। हुकूमत 31 जनवरी ताईं न वई त पोइ फेबरवरी में लॉन्ग मार्च कयो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त पाकिस्तान हक़ीक़तुनि जी रोशनी में नुक़्ता नज़र पेश कंदो आहे। भारत हक़ीक़तुनि खे ट्रोड़े मरोड़े पेश कंदो आहे। भारत पाकिस्तान खे कमज़ोर करणु चाहे थो। भारत जी इंतिहा पसंदी सबबि ख़िते जो अमन ख़तरे में आहे। वफ़ाक़ी सरकार हिकु भेरो ॿीहर आवाम मथां पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में 3 रुपया फ़ी लीटर वाधि। गासलेट ऐं लाइट डीज़ल जी क़ीमत में 5 रुपया फ़ी लीटर इज़ाफ़ो कयो वियो। पेट्रोल जी नई क़ीमत 103 रुपया 69 पैसा ऐं डीज़ल जी नई क़ीमत 108 रुपया 44 पैसा फ़ी लीटर थी वई। नाणे वारी वज़ारत नोटिफिकेशन जारी करे छॾियो।
पनो आकिल वेझो लिंक रोड ते ट्रैक्टर ऐं मोटरसाइकिल में टक्कर, हिकु ॼणो फौत, हिकु ज़ख़्मी, अस्पताल मुंतकिल। खानपुर भरिसां कपड़ा धोईंदे बमली माइनर में ॿुॾी वियल औरत साबरा शेख जो लाश हथ। ॻोठ ममदास पिताफी वटां मक़ामी टोबन औरत जो लाश हथ कयो। पुलिस जो चवणु आहे त लाश हथ कई वियो आहे, वधीक जांच कई थी वञे। मिठी वेझो ॻोठ उमेदी जी वांडियो में गोरहारी हिरण जे शिकार वारो मामले में अॻु भराई। आवाज़ टीवी जे प्रोग्राम आख़िर छा कजे बि मामलो उथारण सबबि अदालत नोटिस वरितो। अदालत जंगली जीवत खाते जे अमलदारनि खे तलब करे वरितो। कोयटा जे ब्रोरी रोड ते घर अंदर गैस सिलेंडर धमाको, इमारत ड्रही पट, हिकु ॼणो ज़ख़्मी, अस्पताल मुंतकिल। ऐं पाकिस्तान क्रिकेट टीम जो एडन पार्क में भरपूर ट्रेनिंग सेशन। ऑकलैंड पहुचण खां पोइ क़ौमी स्क्वाड जो पहिरियों ट्रेनिंग सेशन थियो। स्क्वाड जे रांदीगरनि नेट ते बॉलिंग ऐं बैटिंग जी प्रैक्टिस कई। फिजिकल ट्रेनिंग सां गॾु रांदीगरनि फील्डिंग पिणु कई।